बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा साईं ग़ुलाम अहमद शाह जो फ़रमान आहे, दोस्तों रूहानियत पाकीज़गी जो नालो आहे। न का अमलियात, शोशाबाज़ी, ड्रेसिंग, ज़ाहिरी ॾेखाव, कहाणियुनि करामतुनि जो कमाल, टूणा फीणा, तावीज़ात, दम दिलासा, फ़रेब, ठगियूं, कूड़ा ठकाव, ॿटाक ऐं लॿाड़, न ई का पेट जे पालण ख़ातिर तरबियत गाह जे नाले सां रचायल रांदियूं, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ऐं वॾा भाकुर, फ़ोननि ते राब्ता ऐं ॿुधाइण त असां वॾा चाहींदड़ आहियूं। हरगिज़ उन्हनि अलामतुनि जो वास्तो रूहानियत सां नाहे। रूहानियत रूह में पैवस्त थींदी आहे, बग़ैर कंहिं शकिल सूरत जे। दिलि जी उनाहिनि ताईं सैराब कंदी वेंदी आहे, जेका काराज़ काराण जे अॻियां नूर जी सुफ़ेदी अछाण पैदा करे। इएं सभु लालचूं दिलि ऐं दुनिया खे ख़ुशि करण वारियूं परे करे हिकु हक़ीक़त मंझि पोइ तौहीद जी तंवार, इस्तक़ामत, पुख़्तगीअ जो आला मिसाल बणिजी रहमतुनि ऐं नेमतुनि जे हुसूल लाइ पतोड़णु, फ़क़ति हिकु महबूब साईं जे अॻियां जवाबदार थियणु, न कंहिं मख़लूक़ जे साम्हूं त हू छा सम्झणु लॻंदी, उन परवाह खां बेखौफ़ ॾिनल सबक़ ऐं टारगेट जो अहातो करणु, जेको पंहिंजे उस्ताद, रहबर, मुर्शिद खां मिलियल अमानतनि जे विर्छ, उन नमूने सां जेका अंधनि खे सॼो करे। ख़बर तॾहिं पवे जॾहिं दिलियुनि ते धाड़ा लॻी वञनि, ॾिसंदड़ दिलियूं ॾेई विझनि, वठण वारे खे बि को गर्ज़ न हुजे। दोस्तो, दुनिया जे वापारियुनि सां पंहिंजी लॻे ई कोन। अल्लाह असां सभिनी जो हामी ऐं नासिर। बाबे तरीक़त, मार्फत, रूहानियत, किताब, हिदायत, सलूक, कलंदरियत, मां इक़्तबास।